मीरपुर माथेलो में फ़हीम मज़ारी की खबर मूजिब मीरपुर माथेलो वेझो सूफ़ी रहमतुल्लाह लग नेशनल हाईवे ते ट्रालर जो मोटरसाइकिल छकड़े के टक्कर। डहरकी जो रहवासी 2 औरतों फौत, 7 ॼणा ज़ख़्मी। इतलात मीरपुर माथेलो पुलिस फौतियन ऐं ज़ख़्मियन के खणाए सिविल अस्पताल मीरपुर माथेलो पहुंचायो, जिते फौती औरतन जे डहरकी वासी सुञाणप मिसमात सालतू बेबी भट्टी ऐं कौसर बेबी भट्टी तौर थी आहे ऐं ज़ख़्मियन में हलीम, ज़ैनब, जमीला, फातिमा, यूसुफ भट्ट। वाक़े जे इतलाह ते संदसि घरनि में कोराम। अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे, जॾहिं त पुलिस मूजिब भट्टी बिरादरी जा पोरियत आहिनि। कणिक जे देरनि में बुक वठंदा आहिनि, जेके मीरपुर माथेलो खां पंहिंजे घर डहरकी वञी रहिया हुआ त सूफ़ी रहमतुल्लाह ॻोठ लग नेशनल हाईवे ते छकड़े मथां ट्रालर चढ़ी वियो आहे। वाक़े बाद ट्रालर ड्राइवर ट्रालर वाक़े वारे हंधि छॾे पाण फरार थी वियो आहे। ट्रालर के पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे ऐं पुलिस वधीक जांच करे रही आहे।